जे हवाले सां मेन चौक ते जेको अॼु कमु थियो आहे अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे। अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु 12 रबीउल अव्वल जो मुक़द्दस ॾींहुं असां कलमे पढ़ण वारे सुन्नियन मुसलमाननि जो हिकु ख़ुशी भरियो ॾींहुं आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त काइनात में असांखे पंहिंजे प्यारे महबूब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिले असां ते एहसान कयो ऐं असां पंहिंजे नबी जी विलादत जी ख़ुशी में ही जलूस ईद मिलाद नबी कढियो वियो आहे जंहिंमें लखनि जी तादाद में उशाकान रसूल शरीक थिया नी, उलमा इकराम जा ख़िताबात भी थी रहिया नी। सिर्फ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्र अदा कने त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजो महबूब नबी असांजे दरमियान मोकिले असांखे कलमो भी नसीब फरमाए ऐं इहो आख़िर ज़मान नबी आहिनि ऐं ख़ातमुन नबीयीन आहिनि। इन्हनि खां बाद को ॿियो नबी नाहे अचणो न क़यामत ताईं ईंदो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अल्लाह रब तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मां तव्हां ॾे मोकिलियो आहे नबी रहमत ॿिन्ही जहाननि लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। अॼु ही जेका ख़ल्क़ गॾु थी आहे कंहिं वॾेरे या कुन लाइ न थी आहे पर ॿिन्ही जहाननि जे सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ऐं इश्क में गॾु थिया आहियूं ऐं उलमा इकराम ख़िताबत करे रहिया आहिनि ऐं उन खां अलावा वॾे अंग में आशिक शरीक थिया आहिनि। रब असां ते वॾो महबूब ॾेई वॾो एहसान फरमायो आहे। अल्लाह ताला तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। रब असांखे पंहिंजो महबूब ॾेई असां ते एहसान फरमायो आहे। अल्हम्दुलिल्लाह 12 रबीउल अव्वल शरीफ ये उहो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े में पूरी कायनात पूरी मखलूक अल्लाह ताला जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में मिली आहे। हर नेमत आका जे सदक़े में मिली आहे, हर ख़ुशी मदीने ताजदार जे सदक़े में मिली आहे। इन जे करे असां इहो चवणु चाहियूं था त जंहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण सां कायनात खे रंग लॻा, कायनात खे अमन मिलियो, कायनात पूरी ते रहमत थी। उन रहमतल लिल आलमीन जे उन बाबरकत रस्ते ते हली करे पूरे आलम इस्लाम खे हिकु थी मुत्तहिद थी हमेशह जे लाइ मुस्तफ़ा जी आमद जे ॾियार ते ख़ुशी करणु घुरिजे। जेके बि कलमे पढ़ण वारा आहिनि इहो कंहिं हिकिड़े तरीक़े हिकिड़े अक़ीदे वारे जो न पर कलमे पढ़ण वारनि सभिनी ते हक़ आहे आमद मुस्तफ़ा जी ख़ुशी करनि, छो त इन जहिड़ी का ख़ुशी आहे ई कान। अल्लाह तबारक व तआला हिन बाबरकत ॾियारे में असांजे तमाम आलम इस्लाम खे पूरी दुनिया में हर इंसान ते पंहिंजे महिरबान महबूब जे सदक़े हर हमेशह जे लाइ कामयाब कामरान पुरअमन मुल्क पाकिस्तान आशिक़ान रसूल के हर तरह जी कामयाबी कामरान से शादो आबाद रखे। 12 रबीउल अव्वल असां तमाम मुसलमाननि जो अज़ीम तर ॾींहुं आहे जंहिंमें रब करीम असां मुसलमाननि ते एहसान करे पंहिंजो हबीब किबरिया मोकिलियो आहे। सारे सैयदुल अंबिया आहे। जेकॾहिं असांजी इन सां मोहब्बत आहे त असांजी इबादत भी क़बूल आहे, ईमान भी आहे, क़ुरान भी आहे, सभु शइ इन जे सदके में मिली आहे। असांजूं शिकिलियूं नथियूं मटिजनि त हिन जे सदके नथियूं मिलजनि। असांजे दिलि में वधि दिलो जान सां खां वधीक इन सां मोहब्बत करणु घुरिजे। तमाम मुसलमान भाइरनि खे इहा गुज़ारिश आहे त महबूब जी मोहब्बत का सवा काई भी इबादत क़ाबिल क़बूल न आहे। उन सां वधि में वधि मोहब्बत करणु घुरिजे। हिन खे वधि में वधि ख़ुशियूं मल्हाइणु घुरिजनि। जेतिरो बि ख़ुशियूं मल्हायूं घटि आहे। रब साईं फरमायो त मुंहिंजी नियामत ते वधि में वधि ख़ुशियूं मल्हायो। क़ुरान पाक गवाह आहे हिन जो। क़ुरान पाक में फरमायो अथई त मुंहिंजी हीअ तव्हां ते जेको एहसान अज़ीम आहे पंहिंजो ख़ुसूसी महबूब तव्हां जॾहिं मोकिलियो आहे। जेकॾहिं मां हे महबूब पैदा न कयां त कुल कायनात के भी पैदा न किया। बिल्कुल जिता ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो चवणु आहे त 12 रबीउल असां ईअं मिलाईंदा हुजे ईद जो ॾींहुं हुजे। कैमरामैन मंसूर गोतो सां गॾु नदीम भट्टी, जेकब न्यूज़ कोठी।